लियारी नदी में चाढ़ सबब बरसाती पानी केतिराई घर ॿोड़े छॾिया। नदियुनि जे भरपासे में रहंदड़ माण्हुनि जो सामान लुढ़ी वियो। ॿ नौजवान लियारी नदी में ॿुॾी फोत थी विया। सरजानी टाउन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿेड़ियूं हलण लॻियूं। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासखेली नूर मोहम्मद ॻोठ ऐं वज़ीर ब्रोही ॻोठ में बरसाती पाणी घरनि में काहे पियो। मेन रोड तलाउनि जो ॾेख ॾियण लॻा। मकानी खातो बरसात पवण सबब अॻवाट जानियूं बचाइण लाइ के बि इंतज़ाम न करे सघियो। बरसाती नालनि जी सफ़ाई सुथराई न थियण करे गुलशन मेमार नालो उथली पियो, जंहिं सबब सुपर हाईवे जमाली पुल खां अयूब ॻोठ, लासी ॻोठ ऐं सबा सिनेमा ॾांहुं वेंदड़ रस्तो पाणी हेठि अची वियो। सोहराब ॻोठ टाउन जे लासी ॻोठ, अयूब ॻोठ, साईंदाद ॻोठ, नूर ख़ान ॻोठ, वज़ीर ब्रोही ॻोठ, सैफल ॻोठ, नूर मोहम्मद ॻोठ, फ़कीरा ॻोठ समेत आसपास जे इलाइक़नि में बरसाती पाणी रोड रस्तनि मेन घिटनि ऐं घरनि मां नेकाल न थी सघियो। सिंध हुकूमत पारां रेन एमरजेंसी बावजूदि ज़िला इंतिज़ामिया जो को बि ज़िम्मेवार सोहराब ॻोठ टाउन जे ॻोठनि में न पहुतो। इलाइक़े वासियुनि सिंध हुकूमत खां सिंधी ॻोठनि मां पाणी नेकाल करण जो मुतालबो कयो आहे।